Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. हुकूमत महांगाई ऐं गुर्बत जे मारियल अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में 12 रुपया 44 पैसा वाध, पेट्रोल 10 रुपया 49 पैसा महांगो थियण बाद 137 रुपया 79 पैसा फी लीटर थी वियो। हाई स्पीड डीज़ल 12 रुपया 44 पैसा महांगो थियण बाद 134 रुपया 48 पैसा फी लीटर थी वियो। गासलेट 10 रुपया 95 पैसा महांगो। लाइट डीज़ल जे अघ में 8 रुपया 84 पैसा वाध जो नोटिफिकेशन जारी। पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग पेट्रोलियम शयुनि जे अघनि में गैर मामूली वाध खे रद्द करे छॾियो। नून लीग जी तर्जुमान मरीम औरंगज़ेब जो चवणु आहे त तब्दीली सरकार मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो। हुकूमत मुल्क खे तबाही तरफ़ वठी वञी रही आहे। अटे, बिजली, खंड ऐं गैस खां पोइ हाणे पेट्रोल बम किरायो वियो आहे। सिंध जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो चवणु आहे त पीटीआई हुकूमत नाकाम थी चुकी। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध सां मईशत ते असर पवंदा। हुकूमत जी नाअहली सबबि पाकिस्तान में पेट्रोल महांगो, वेनेज़ुएला ऐं ईरान में सस्तो आहे। सिंध काबीना जी सब कमेटी नेवी खे हाउसिंग स्कीम लाइ 200 एकड़ सरकारी ज़मीन ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सब कमेटी एडवोकेट जनरल जी मौक़िफ़ जी ताईद कंदे नेवी खे क्यामाड़ी ज़िले में ज़मीन ॾियण जी हिमायत कई। सब कमेटी सूबाई काबीना जे 20 अक्टूबर ते सॾायल इजलास में पंहिंजी रिपोर्ट पेश कई।